والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. تلك الرسل فضلنا بعضهم على بعض. آمنت بالله صدق الله العظيم صدق رسول الله الكريم. अवांजे साम्हूं ज़िक्र हली रहियो आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो इरशाद आहे त इही जेके रसूल आहिनि इन्हनि खे असां फ़ज़ीलत अता फ़रमाई आहे। जेके माण्हू कंहिं माण्हुनि जे मथां इल्ज़ाम हणनि था त तव्हां रसूलनि खे ख़ान था ॾियो, तव्हां रसूलनि जी मर्तबे मान खे मथे करे बयानु कयो था, उन्हनि जे लाइ हीअ क़ुर पाक जी आयत सॻोरी काफ़ी आहे त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पाण इरशाद फ़रमाए रहियो आहे त हिन रसूलनि खे जेका फ़ज़ीलत आहे उहा रब कदीर पाण अता फ़रमाई आहे। यानी इज़तूं मर्तबा ईमान सभु मालिक जी तरफ़ां आहिनि। पंहिंजे ॿाननि जे मथां पंहिंजी महिरबानियुनि जो इज़हार फ़रमाईंदो आहे जंहिंसां रब राज़ी थी पए। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात उन जे मथां पंहिंजो करम फ़रमाईंदो आहे। असां सभु मालिक साईं जा ॿाना आहियूं। दुनिया ऐं इंसानियत जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अंबिया अलैहिस्सलाम जे मर्तबे ईमान खे मथे फ़रमायो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि अल्लाह जा नबी दुनिया जे तख़्ते ते रसूल तशरीफ़ फ़रमा थिया सभु बनी नोह इंसानियत मां आहिनि ऐं इन जो इनकार करणु कुफ़ुर। त मुकमिल इंसान आहिनि, पूरा इंसान आहिनि। बाक़ी इख़्तिलाफ़ इन ॻाल्हि जो हले थो त उन्हनि जे मिसल ऐं मट केरु नथो थी सघे, तमसील उन में न आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जंहिंखे नबूअत अता फ़रमाईंदो आहे उन जे अंदरि रब करीम जो वॾो करम हूंदो आहे ऐं उन जे मट ऐं मिसल को नथो थी सघे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इंसान जे वजूद जे अंदरि भलायूं बि रखियूं आहिनि ऐं उन खां हटी करे ॿियूं शयूं बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात रखियूं आहिनि। पर जेके ख़ुदा ताला जा मुंतख़िब थियल आहिनि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे वजूद में भलाइनि ऐं हिदायत खां सवाइ ॿी का शइ रखी कोन्हे। ऐं अहिड़ी तरह सां असांजे आका हबीब किबरिया मुहम्मद मुस्तफ़ा सलासम जी ज़ाते बाबरकात बेमिसलो बेमिसाल आहे। इंसान आहिनि पर बेमिसलो बेमिसाल आहे ऐं उन जे अंदरि पाकीज़गी आहे, उन में तहारत आहे। किन ईअं लिखियो आहे त महबूब करीम सलासम जे वजूद जे अंदरि जेके बि जिस्मानी आज़ा आहिनि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात सभिनि खे मुनज़्ज़ह ऐं पाक फ़रमायो आहे। महबूब करीम सलासम जे वजूद में जेकॾहिं का शइ ईंदी दाख़िल थींदी त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन खे बि पाक ऐं मुतहर फ़रमाए। इंसान जे वजूद में का शइ ख़ुराक आहे वञे थी त ग़िलाज़त जी सूरत अख़्तियार थी करे, पर अल्लाह जे महबूब जे वजूद में जेका शइ दाख़िल थींदी हुई अल्लाह ताला उनखे बि नूर फ़रमाए छॾींदो ऐं उन जो दलील इहो त महबूब जे जिस्म मां पघर निकिरे त उन में ख़ुशबू हुजे, छो छाजे लाइ? इन करे जो अल्लाह ताला उनजे वजूद खे एॾो मुतहर ऐं पाक फ़रमायो ऐं ख़ुदि महबूब जो पसीनो पाक बि इहा गवाही पियो ॾिए त हिन जे वजूद अतहर जे अंदरि कंहिं क़िस्म जी बि ख़राबी न आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त तिलका रुसुल फद्दलना बादहुम अला बाद मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़ा बादहुम दरजात। उन्हनि मां के उहो आहे जंहिंसां अल्लाह कलाम फरमायो ऐं कंहिंजे दर्जात खे बाद जे मथां बाज़ खे फ़ज़ीलत अता फ़रमाई ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नालो वठी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फ़रमायो त असां ईसा पुटु मरियम जेके चिटियूं निशानियूं ॾिनीसीं। इब्ने मरियम जो लफ़्ज़ ॿुधाए थो पियो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पीउ कोन्हे ऐं मरियम जो नालो यानी सॼे क़ुर पाक जे अंदरि उहो हिकिड़ी औरत जो नालो आयो आहे, उहा बीबी मरियम आहे रज़ी अल्लाह ताला अन्हा। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मरियम जो नालो वठी करे दुनिया वारनि खे ॿुधायो त तव्हां मुग़ालते में न वञिजो, इहो सिर्फ़ु मरियम जो पुटु आहे ऐं इन जे लाइ पीउ मुक़ररु करणु तव्हांजी ज़िमेवारी में न आहे, न वरी मुक़ररु कजे। ऐं रब करे फरमाईंदा असां हुनखे चिटियूं निशानियूं ॾिनोसीं। उन खां पोइ छा हुआ अयदनाहु बिर्रूहिल क़ुदुस
ऐं असां उनजी पाक रूह सां मदद फरमाईसीं। यानी इन मां मुराद हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आहे। यानी ख़ुदा जे तरफ़ां को फ़रिश्तो हुजे, को इंसान हुजे या ॿी का जिन्स मख़लूक हुजे जेकॾहिं इंसान जी मदद करे त हिन आयत मुबारक मां इहा साबित आहे। यानी अलाह जे तरफ़ां इहा मदद आहे। अलाह जंहिंजे तरफ़ां उनजी मदद फरमाए फरमाए त अयदनाहु बिर्रूहिल क़ुदुस, असां उनजी मदद फरमाईसीं पाक रूह सां। वलौ शाअ अल्लाहु मक़ततल लज़ीन मिन बादि मा जाअतहुमुल बय्यिनात, जेकॾहिं घुरे अलाह ताला त न इख़्तिलाफ़ कनि हा पोइ उन्हनि खां पोइ उहे जो आहियूं उन्हनि ॾे चिटियूं निशानियूं। चिटियुनि निशाननि मां मुराद छा? नबी आया, नबियुनि सां मौजज़ा आया, नबी आया, नबियुनि सां गॾु बुरहान आया। हुनजे पुठियां जेके आया, जेकॾहिं अलाह ताला घुरे हा इहे पाण में इख़्तिलाफ़ न कनि हा, पर यानी अलाह जी मशीयत इन में दाख़िल आहे, इन ख़ुदा जी मर्ज़ी इन में दाख़िल आहे। ॾिसो था न, यहूदी नसारनि जा दुश्मन, नसारा यहूदनि जा दुश्मन आहिनि, ॿई याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद आहिनि, ॿई बनी इसराईल, वरी इहे ॿई मुस्लमाननि जा दुश्मन। इन में अलाह ताला जी मशीयत आहे ऐं ख़ुदा जी मशीयत जे अंदरि यानी बहस करणु या जहालत आहे। यानी मां त जेको जंहिं इल्म मां माहिर हुजे उहो उन इल्म में बहस कंदो, पर जंहिं शोबे में उहो पढ़ियो ई कोन्हे, को उनखे ख़बर ई न आहे त हुनजो बहस करणी अजायो आहे। इल्म तक़दीर जेका आहे न, अलाह ताला कंहिंखे हिन जो दर्स कोन ॾिनो आहे। इहो अलाह ताला जी कुदरत आहे, हुनजो शान आहे। उन तक़दीर खे रब पाण ॼाणे ऐं उन में बहस न करणु घुरिजे। हाणे हिन आयत मुबारक जे अंदरि तक़दीर जो ज़िक्र आहे त उनजे पुठियां जेकियूं उम्मतूं आयूं ऐं उन्हनि पाण में इख़्तिलाफ़ कयो, इहो उनजो मुक़दर आहे ऐं ख़ुदा जे तरफ़ां लिखियल आहे। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला खां पुछियो वियो, कंहिं साहिबी पुछा त साईं मूंखे तक़दीर जे मुतलिक़ ॿुधायो, पाण फरमाते इहो ऊंधा आहिनि जो रस्तो आहे। वरी कंहिं साईं मूंखे तक़दीर जे लाइ ॿुधायो, तक़दीर छा आहे? पाण फरमाते इहो गहरो समुंड आहे। जीअं न वरी टियों दफ़ो सुवालु कयईं त मूंखे तक़दीर जे मुतलिक़ तक़दीर कहिड़ी शइ आहे? पाण फरमाते इहो अलाह जो मख़फ़ी राज़ आहे, तंहिं करे इन में बहस न कई। इहो वॾो बहस आहे इहो तक़दीर जो। हिकिड़ा आहिनि क़दरिया, ॿिया आहिनि जबरिया। क़दरिया जेके तक़दीर ते ईमान रखनि, जबरिया उहे जेके तक़दीर जा मञनि। यानी जबरियनि जो अक़ीदो इहो आहे, जबरियनि जो अक़ीदो अलाह असांखे ख़ल्क़े मुख़्तार करे छॾियो आहे। छाजी तक़दीर? तक़दीर आहे ई कोन। इंसानु फ़ैलुल मुख़्तार आहे, पंहिंजो कमु पाण करे थो, हुनजो ज़िम्मेवार पाण आहे हिन में। ऐं वरी क़दरियनि जो वरी अक़ीदो इहो आहे त इंसानु पंहिंजे वस में न आहे, अदा जेको तक़दीर में लिखियलु अथसि उहो ई थींदो। ॾोहो करे वरी ख़ुदा खे ॾोही करे वेही रहे, त साईं मुंहिंजे मुंहुं मां ख़ुदा जे तरफ़ां लिखियलु हो न। हिकिड़ो बेनिमाज़ी हुजे, निमाज़ न पढ़े, उनखे चइजे त साईं निमाज़ तक़दीर में लिखियो अथई, असर जो उथी करे मार्केट में बीठो आहे। यानी इहे हिकिड़ा बहाना ठाहिण हीला ऐं इस्लाम ऐं दीन जे लाइ मज़ाक़ करणु अलाह ताला असांखे महफ़ूज़ फरमाए। हिन आयत मुबारक में अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं अलाह ताला चाहे हा त इहे शख़्स चिटियुनि निशाननि अचण खां पोइ, अंबिया अलैहिस्सलाम जे अचण खां पोइ इहे इख़्तिलाफ़ न कंदा। छो जो इख़्तिलाफ़ छा आहे? भला के निख़्तलफ़ू पोइ पर इख़्तिलाफ़ कयाऊं मथां ज़िक्र अंबिया आहे न, मानो थियो त नबियुनि में इख़्तिलाफ़ कयाऊं, नबियुनि में इख़्तिलाफ़ कयाऊं, नबियुनि जे शान में घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हायूं, के हद खां टपी आहे, के वरी एतिरो घटायूं जेको अंबिया अलैहिस्सलाम जे शान जे लाइक़ु न हुयो। फरमाए त भला के निख़्तलफ़ू फमिनहुम मन आमन व मिनहुम मन कफ़र, पोइ उन्हनि मां के अहिड़ा थिया जन ईमान वारा थी विया, हिकिड़ा वरी अहिड़ा थिया जो काफ़िर थी विया। भलो शाह अल्लाह मक़तलू भला किन अल्लाह यफ़अलु मा युरीद, लेकिन अलाह ताला चाहे हा त इख़्तिलाफ़ न कंदा, पर अलाह ताला कंदो आहे जीअं इरादो फरमाए। रब जी मर्ज़ी आहे, जीअं चाहे उहो करे सघे थो पियो। तंहिं करे हमेशह मालिक साईं खां पनाह, जेकॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तोखे असांखे निमाज़ी फरमाई, पंहिंजे दरवाज़ो नसीब फरमाई, इहा बि उनजी महिरबानी आहे। ऐं उन ते क़ाइमु रहण जी हमेशह दुआ घुरणु घुरिजे त मुंहिंजा मुला असांखे इन रस्ते ते क़ाइमु फरमा। इहा असांजी ताक़त न आहे, असांजी तौफ़ीक़ न आहे, इहा तुंहिंजी महिरबानी आहे जो इहो रस्तो असांखे तो ॾेखारियो आहे ऐं पंहिंजे दर ते तो पहुचायो आहे। पर जेको भटकियल आहे, बेराहो थियल आहे, दीन खां, दीन जे अमाल खां परे आहे, उनखे बि घुरिजे त रब खे ॿाॾाए, रब जी बारगाह में दुआ घुरे त मुंहिंजा मालिक साईं मुंहिंजे मथां तो करम फरमा, मूंखे तौफ़ीक़ ॾे, मूंखे मुंहिंजी रहनुमाई फरमा, मूंखे पंहिंजे दर जी हाज़िरी नसीब फरमा। ॿिन्ही सूरतुनि जे अंदरि पंहिंजे कम खे रब जे हवाले कंदा। जीअं पढ़ंदा त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह,
ला हौल जी माना ना है फिरण वला कुवत ना है ताकत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम मगर उन अल्लाह अज़ीम जी बरकत वारे वटि ला हौल जी माना ना है फिरण फिरण माना छा गुनाह खां बचण जी मूं में ताक़त न आहे जो मां नाफ़रमानी खां मुंहुं मोड़े सघां वला कुवत ऐं मूंखे नेकी करण जी ताक़त बि आहे ॿिनी शयुनि जो मां मुहताज आहियां हिकु मां गुनाहनि खां बची नथो सघां ॿियो मां नेकी नथो करे सघां इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम मुंहिंजा मौला तूं बुलंद बि आहीं अज़ीम बि आहीं मुंहिंजा रब करीम इन बुराइनि खां बचाइण बि तुंहिंजो कमु आहे ऐं नेकीअ जी तौफ़ीक़ ॾियण बि तो रब करीम जो कमु आहे त माण्हू ॿिन्ही सूरतुनि जे अंदरि जेकॾहिं भलाई ते आहे त बि अलाह जे तरफ़ो सम्झे जेकॾहिं बुराई ते आहे त उन खां पनाह घुरे त मुंहिंजा मौला तो वटि खज़ाननि तुंहिंजे खज़ाननि में का कमी आहे कोन मूंखे तूं पंहिंजो दर नसीब फरमा मूंखे पंहिंजे दर जी हाज़ नसीब फरमा मूंखे पंहिंजो क़ुर्ब नसीब फरमा यानी ॿिन्ही सूरतुनि जे अंदरि ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात खे पाढ़ाइणो आहे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अमल जी